ज़ालिम पानी ढुक त प्यार काल खां वठी पानी ढुक भी न ॾिनो थी। बस कर पोड़ा कल शाम त पानी पीतो थी। ज़ालिम तुझो नालो छा है ऐं मूंखे छो पतो थई? माठी करे नथो वई सुबह खां वठी उथारे विहारे मूंखे साणो करे छॾियो थी। ज़ालिम उन ॾाढी लगी आहे पानी ढुक प्यार न रत त ॾाढो कयो थे। छुरा मूंखे अगवा करण जा घणा पैसा मिलिया अथई? छो हिसो वठने माठ करे नथो वई? मां तोखे ॿीणा पैसा ॾींदुसि मूंखे छॾे दे। मां वञा थो ॿाहिरि तूं वेही भितिन सां ॻाल्हाए। छुरा ॿुध त पानी पी पी पेट भरजी वियो आहे मूंखे जान छड़ पोड़ा त हणी बंदूक साड़ कढी छॾे। एतरी देर छो लाती काॾे गुम थी विया हो? का ख़बर पई बहादुर खान जी? हारे सर शमूअ तव्हां सां धोखो कयो आहे। बहादुर खे शमूअ घुराए हाशिम ऐं दिलावर जे हथां अगवा कराए शाह ज़मान जे हवाले करे छॾियो आहे। मूंखे त अॻु में ई शक हो। रे सर हाणे असां लाइ कहिड़ो हुकुम आहे? तव्हां मां त मूंखे टके जी बि उमेद कान्हे। तूं ऐं जानू पंहिंजो पाण खे नथा बचाए तव्हां बहादुर खान खे छा बचाई? रे सर संगत साथ वठी कयूं था शाह ज़मान ते हमलो। अड़े घणा दफ़ा तव्हां शाह ज़मान ते हमलो कयो आहे। हमेशा हमेशा तव्हां शिकस्त खाई मोटी आया आहियो। जेकॾहिं तव्हां में हिम्मत हुजे त मूंखे अहिड़ा ॾुखिया ॾींहं न ॾिसणा पवंदा। रे सर असांजो जेको हाल आहे हाज़िर आहे कंद न कढाईंदासीं। बोलो शाह ज़मान खे मुंहुं ॾियण जे लाइ मूंखे बंदूक खणणी पवंदी। शाह ज़मान खे या मुल्ला दरिया खां कमज़ोर थी विया। रे सर तव्हां पाण विढ़ंदव अलाह न करे तव्हांखे धकु लॻी वञे त पोइ? हो जेकॾहिं मूंखे पुट जे लाइ बंदूक खणणी पई त खणंदुसि मां सरदार जे पुट खे खणंदुसि। जॾहिं सरदार शाह ज़मान जे न्याउ में हथु पवंदो न तॾहिं ख़बर पवंदुसि त औलाद जो सूर केतिरो थींदो आहे। हा रे सर इहो कमु बि सवलो आहे। मूंखे जानूअ ॿुधायो त शाह ज़ेब वटि त दरगाहनि जा फोटू कढंदो। न हथियार अथसि न वरी बॉडी कार्ड। सिर्फ़ बंकुल सां सलाह कयां त पोइ ॾींदुसि न इहे शाह ज़मान खे। मारो ई हिकिड़ो ख़तम। हा रे सर हाशिम ऐं दिलावर असां सां ॾाढा विढ़िया हुआ। दिलि त चवे थी हाशिम ऐं दिलावर खे सिधियूं गोलियूं ठोकियूं। ठीकु आहे तूं ऐं जानू सिर्फ़ एतिरी जांच लाओ त शाह ज़मान बहादुर खे रखियो किथे आहे। इहा त ख़बर आहे रे सर शाह ज़मान जिते असांखे ॿधी रखियो बहादुर खान बि उते ई आहे। ठीकु आहे तूं ड्राइवर खे चओ त गाड़ी कढे मां घरां तयारु थी थो अचां। मां बंकुल सां वञी मिलंदुसि। हाज़िर रे सर। जामिर खान जेकॾहिं तो इन ओढ़े पले खे अगवा करायो आहे त उनखे छॾे ॾे न त इन चकर ई असांखे ज़िंदा कोन छॾींदा। बहादुर खान असां को मामूली माण्हू न आहियूं जो असांखे शाह ज़मान मारे छॾींदो। तूं दरिया खान जो पुट ऐं मां संदसि जो भाइटियो आहियां। उहो असांखे दाबा दामाना ज़रूर कंदो पर मारींदो न। इन पोढ़े पले खे अगवा कर तोखे कहिड़ो सोनो ताज मिलियो जो तो हरूभरू पाण खे मूंखे ख्वार कराई। तूं बि ॼाणी थो ऐं मां बि ॼाणा थो त
त पले वटि ॿ हीरा आहिनि, हिकु हीरो तुंहिंजो ऐं ॿियो हीरो मुंहिंजो आहे। ऐं इहो पलियो मुंहिंजो हीरो सौट शाहज़ेब खे थो ॾे। मूंखां इहो बहादुर हरगिज़ बर्दाश्त न थींदो। तूं त आहीं भाड़ियो जो चुप कहीं वेठो आहीं, पर मां चुप न कंदुमि बहादुर। समझई कोन समझई, समझी वेंदे। शामिरा भाड़ियो हूंदे तूं सोची समझी ॻाल्हाए, कंहिंजे अॻियां बीठो आहीं। फट न मारिजे। कॾहिं खां अहिड़ो मुड़ुसु माण्हू थियो आहीं बहादुर जो शमीर खान खे थो दाबा ॾीं? ॾिठल आहीं बहादुर, ॾिठल आहीं। हाशिम तोखां ॿ दफ़ा ससी खसी वियो न जो तूं कहिड़ो अंगूठो पटी जो मूंखे थो दाबा ॾीं शमीर खान खे। शुक्र कर शामिर, शुक्र कर जो मां अॼु ॿधल आहियां, न त अॼु तुंहिंजो रथ सरदार जे ॻोठ जा कुत्ता चखनि। बहादुर मुंहिंजा हथ भॻल आहिनि जो मूंखे थो दाबा ॾीं। अचनि हाशिम दिलावर, हाँ उन्हनि खे त ॿुधायां त पलियो तो वटि आहे। भली ॿुधाई, तूं मूं ते बीहंदे त मां तो ते बीहंदुसि। जेकॾहिं बहादुर धक मूंखे लॻा त तोखे बि लॻंदा, पोइ हिसाब बराबरि। हिसाब त मां तोखां वठंदुसि, अॼु त सुभाणे ज़रूर सरदार वारा असांखे आज़ाद कंदा। पोइ तुंहिंजो अहिड़ो असर कंदुसि ॿियनि खे ॾसरी। बहादुर जॾों का मींहुं तॾों का पाणी ॾिसंदासीं त केरु कंहिंजो तो अशर नशर करे। हिते ई बीह रहो बंगुला, न त तव्हां ॿिन्ही खे गोलियुनि सां परूण करे छॾींदुसि। न हाशिम, न छॾी। दर ते आयल आम माण्हूअ खे बि मां नाहियां मोटाईंदो। ही त तर जा ज़मींदार आहे। सरदार शाह ज़मान, असां तोसां विढ़ण कोन आया। ख़बर आहे मूंखे दाह में एतिरी थूम ई नाहे जो हिन सरदार शाह ज़मान सां तूं बधू मुक़ाबिलो करे सघो। अव्हां त सदाई जोर कुत्ते वांगुर वाट वीदन खे चक आया आहिनि। शाह ज़मान पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे, न त वॾो गंद थींदो। घणो ॻाल्हाए वे बंगुल, इहा ज़बान ककड़े खां छिके कुत्तनि खे न ॾेई छॾे। सतराजी सरदार जे साम्हूं बीठो आहीं, अड़े अदब सां ॻाल्हाए। तूं बस कर हाशिम। अरे हेॾे पहिरीं तूं पाण अदब सिख, पोइ मूंखे सिखा। जॾहिं चार चङा पाण में ॻाल्हाइनि था त तूं विच में छाजे लाइ थो ॻाल्हाईं? मरीने बंगुला चाहिदी, मरीने बंगुला चाहिदी। बस हाशिम, वो चयो न, हेठि कर हथियार, चयो न हथियार हेठि कर।
ॻाल्हाइण ॾे हिननि खे ॻाल्हायो छा ॻाल्हाइणो छा ज़माना हिकदमि असांजा छोकिरा आज़ाद कर वारो छोकिरो ऐं इलाइक़े में घुमे पियो असां चीफ सरदार वटां बि थी आया आहियूं जेकर तो है पाजूं अठां बंद न कयूं असीं पाण हथनि में बंदूकूं तोसां तू बदू मुक़ाबिलो कंदासीं ॾींदासीं मारो ई हिकिड़ो ख़तम जे तो असांजी ॻाल्हि न मञी तोखे पछताइण लाइ वक़्तु कोन मिलंदो असां तोसां हर महाज़ ते विढ़ंदासीं पोइ वॾो गंद थींदो सरदार साईं हिननि वॾेरनि खे चओ त हितां हलिया वञनि न त मां पंहिंजो पाण ते कंट्रोल करे कोन सघंदुसि दरिया ख़ान बंगुल ख़ान अवां जी ॻाल्हि पूरी थी वई न हा शाह ज़माना शाह ज़माना खे असांजी धमकी न समझजाए असां तोखे बि ॾेखारींदा हाशिम दिलावर जी बाबल साईं बाबा दरिया ख़ान ऐं बंगुल ख़ान खे ॻोठ जो रस्तो ॾेखारे छॾ मुंहिंजो छोकिरो बहादुर ख़ान किथे आहे छोकिरे खां सवाइ वापसि न वेंदुसि दिलावर लॻे थो त दरिया ख़ान इज़त सां कोन वेंदो हिनखे हथियारनि जी मार ॾियणी छा ज़माना असां वञूं था वक़्तु फिरंदो त मुल्क परंदो छा ज़माना तूं सुठो नथो करे अॼु त असीं वञूं था पर जेकर असीं ॿीहर आयासीं त पोइ असीं हूंदासीं तूं न बंगुल छोरा मां चाहीं तो छॾे मूंखे न त मुफ़्त मारिजी वञे मुंहिंजा हमरा पहुची वई न बची कोन सघनि बुढ़ा तुंहिंजी ज़िंदगी हिन ई कुर्सीअ ते पूरी थींदी हितां आज़ाद थियण जा ख्वाब ॾिसण छॾे ॾे छोरा पंहिंजी जवानी ते रहम कर मां चाहीं तो मूं मां हथ कढ न त ॾाढो पछताई मूं पछताइण सिखियो ई नाहे पर तो मूंखे एतिरो बेज़ार कयो आहे जो मां हाणे घणो वक़्तु तोखे ज़िंदा रखी नथो सघां हिकु त रेस जी फोन बंदि पई आहे ॿियो वरी तो मुंहिंजा कन ई कचा करे छॾिया आहिनि तुंहिंजो रेस कोन्हे छो त हुनखे ख़बर पइजी वई त हुन पलीअ खे अॻुवा कराए हुन केॾी वॾी ग़लती कई रेस पंहिंजी फोन खोले त तो मां पंहिंजी जान छॾायां हाशिम जी बाबल बहादुर ऐं शमीर जूं मोबाइल फोनियूं किथे आहिनि ऐं कंहिं वटि आहिनि बाबल साईं बहादुर जी फोन मूं वटि आहे ऐं शमीर जी फोन दिलावर वटि आहे बहादुर जी फोन ते का अहिड़ी ॻाल्हि आई जंहिं मां ख़बर पए त बलियो कंहिं अगवा कयो जंहिं मां ख़बर पवे त बहादुर जो तालुक़ बल्ले जी अगवा सां आहे या न बाबल साईं बहादुर जी फोन त मूं बंदि करे छॾी हाशिम फौरन फोन खोल जेका बि कॉल अचे हुन सां ॻाल्हाए मता को पेर खुर मिली वञे ठीकु आहे बाबल साईं मां फोन खोले थो छॾियां ऐं हा
दिलावर खे भी चई छॾ शमीर जी फोन खोले छॾे। फोन ताईं असांखे पल्ले जो पतो पइजी वेंदो। जी बाबल साईं, मां दिलावर खे हींअर ई फोन करे चवां थो त शमीर जी फोन खोले छॾे। आशिम, जेकॾहिं पल्ले खे जल्दी बाज़ाब करायोसीं तूं पूरो छा किथे बीमार न थी? छा कजे बाबल साईं, अदा जो त को अतो पतो ई कोन थो पए। ख़बर न आहे त इहा मल्ह असां सां केरु विड़ी। आशिम, जल्दी कर, माई बसरा खे दरिया खाने जे ॻोठ मोकिल त जीअं हू तावीज़नि जे बहाने भले खे ॻोल्हे। ठीकु आहे बाबला साईं, मां हींअर ई बेगे खे चवां थो। कोई देर न कर न। ठीकु बाबला। छर चंद, चार बहर, यार दोस्त सब जाचो। 24 कलाकनि जे अंदर असांखे चाचे पल्ले खे ॻोल्हणो आहे। दिलावर साईं, चाचे पल्ले जो दुश्मन सिर्फ शमीर आहे। नथो चाहे तो पल्लो या हुनजा घर या भाती का ख़ुशी ॾिसनि। इन करे पल्ले खे अॻुवा शमीर खान ई कयो हूंदो। जो त कॾहिं बि शमीर खे मुड़ुस माण्हू में हथ न आयो वेंदो। शमीर जॾहिं बि विड़ियो आहे न, औरतुनि ऐं कोढ़नि सां विड़ियो आहे। असांखे पक आहे त चाचे पल्ले खे शमीर अगवा करायो आहे। साईं, शमीर जे फोन जी घंटी भी वजे। मूंखे ॾियो फोन। हेलो, शमीर खान, मां बशीर पियो ॻाल्हायां। तो फोन कई थी? तोरा हमरा कोट पाता आहिनि ऐं तुंहिंजी फोन बि बंदि हुई। मां त हिन कुराड़े मां अची फाथो आहियां। छा थो चए कुराड़ो? चवे थो त मां पल्लियो खान आहियां, मूंखे छॾे ॾे न त मुफ़्त में मरी वञे। ॻाल्हाए ॻाल्हाए मूंखे त सफ़ा ॿोड़ो करे छॾियो अथई। ठीकु आहे, तूं फिक्र न कर, मां हमरा मोकिलियां थो। पर तूं आई किथे? हिते ई रेस बंगुल जी बनीअ ते। उते जेको स्कूल आहे न पुराणो, जिते अवां ॾिसी विया हुआ मूंखे। तूं फिक्र न कर, मां अचां। जल्दी अचो रेस, न त मां चरियो थी वेंदुसि। संगत, तैयारी कयो, चाचे पल्ले जी ख़बर पइजी वई। चाचा, जेकॾहिं तूं बि हिम्मत हारे वेही रहंदे त पोइ असांखे आसरो केरु ॾींदो? मीरा पुट, ख़बर न आहे असां कंहिंजो गीतो पिया था लोड़ियूं। असांखे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा पई थी मिले। चाचा, असांजी तकदीर ई अहिड़ी लिखियल आहे, असांखे लिखियो थो लोड़ाए। अधे वॾे जो को पतो ई नथो पए। ईअं थो लॻे ॼण अधे वॾे खे ज़मीन कीही वई हुजे। चाचा, हिम्मत न हार। मीरा बसरा खे सरदार साईं बंगुल ऐं दरिया खान जे ॻोठ मोकिलियो आहे। उहो हुते सॻो फीणो बि कंदी ऐं अदा पल्ले खे बि ॻोल्ही अथई। चाचा, अलाह वटि देर आहे पर अंधेर न आहे। असीं बेगुनाह आहियूं। ॾिसजांइ चाचा, अलाह कंदो त बाबा अॼु ई अची वेंदो। ए मुंहिंजा रब, तूं बाबा ॾे ख़ैर कर। असां ग़रीबनि जो तोखां सिवा ॿियो कोई बि न अथई। या अल्लाह, असांजे बाबा खे असां सां जल्दी मिलाए। हेलो शिंबा, ठीकु आहे दिलावर, मां अचां पियो।
पुट ससी अज दुआ तुझी अल्लाह साईं जी दरबार में अगामी वही इंशाअल्लाह अदो वडो अज जरूर मोटी ईंदो बस मुखे दुआ कजो बेशक बेशक मुंहिंजा रब जंहिंजो कोई न आयो हूंदो उन जो तूं हूंदो आई चाचा अल्लाह जी अमान में कंडन जी